बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां उस्ताद अब्दुल गफ़ार। तव्हां ॾिसी रहा मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो सां गॾु तव्हांजे ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक पहिरियों पढ़ंदासीं दर्जे 5 मां, जंहिंजो उनवान आहे हमद। दोस्तों तव्हांखे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो, चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजे क़ीमती राय खां असांखे ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक जे तरफ़। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सबक पहिरियों। जेॾो तुंहिंजो नाम हमद। साहिब तुंहिंजी साहिबी अजब ॾिठी सूं। पन ॿोड़ी पाताल में पहण तारी तूं। जेकर अची मूं त मेरियाई मान लहां। जेकी मंझ जहान सो तारीअ तगे तुंहिंजे। लुत्फ़ जी लतीफ़ चए तो वटि कमी कान। अदुल छुटां आऊं न को फेरो कज फज़ुल जो। जेॾो तुंहिंजो नाम बाझ बे ओॾियाई मङा। रीह थंभे रीह थूणे तूं छपर तूं छांव। कुजाड़ो कहाँ तोखे मालूम सब का। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह।